अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया व अला आलिहिल मुज्तबा व अस्हाबिहिल अस्फिया खुसूसन अला खुलफाइर राशिदीन अल महदीयीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला मन तबिअहुम अजमईन इला यौमिद्दीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। किताबे फितरत के सरवरक पर जो नाम अहमद रकम न होता तो ये नक्श हस्ती उभर न सकता, वजूदे लोहे कलम न होता। ये महफल किन फका न होती जो इमाम उमम न होता। जमीन न होती, फलक न होता, अरब न होता, अजम न होता। खातमुल अंबिया के साथ है वह मुकमान बुलंद। खुदा का हुस्न इंतखाब लाजवाब। न जब था न अब है न होगा मुयस्सर। शरीक खुदा और जवाब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या रब सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौल मिनल अहवाल मुक़्तहिमीन। हरी है शाख तमन्ना अभी जली तो नहीं। दबी है आग जिगर की मगर बुझी तो नहीं। जफा के तईग से गर्दन वफा शारों की। कटे है बरसर मैदान मगर झुकी तो नहीं। कदम कदम पे बरकतें, नफ्स नफ्स पे रहमतें। जहाँ जहाँ से वो शफी आसियाँ गुजर गया। जहाँ नजर नहीं पड़ी वहाँ है रात आज तक।
वहीं वहीं सहर होई, जहाँ जहाँ गुजरता। बात क्या थी न रूमो ईरान से दबी, चंद बेतरबियत ये ऊँटों के चराने वाले। देखने को निकल आए जो खुदाई सारे, घर से निकले जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घराने वाले। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। हजों की तारीख अल्हम्दुलिल्लाह रबीउल अव्वल महीने 12 तारीख जी रात आहे। उलमा किराम तारीख दाननि लिखियो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत कंहिंजो चवणु आहे 9 तारीख़ थी आहे, कंहिंजो चवणु आहे 8 तारीख़ थी आहे, कंहिंजो चवणु आहे 14 तारीख़। मुअर्रिख़ीन पोयनि तारीख़ दाननि 9 तारीख़ ते इत्तिफ़ाक़ कयो आहे। कंहिंजो चवणु आहे 12 तारीख़। वधीक अल्लाह पाक ॼाणे थो। उन वक़्त में तारीख़ जे लिखण जो एतिरो शूर न हो, इन जे करे इन ॻाल्हि में इख़्तिलाफ़ आहे। बाक़ी विलादत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॼमण मुबारक रबीउल अव्वल महीने में थियो आहे। आख़िरी जेका वफ़ात आहे उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 12 तारीख़ रबीउल अव्वल साॻो ई महीनो ऐं सूमर जे ॾींहुं थी आहे। अल्लाह तबारक व तआला हर महीने के पंहिंजो शरफ़ बख़्शण फरमायो। रबीउल अव्वल महीने के जेका इज़्ज़त ऐं शरफ़ मिलियो और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बा सआदत सां। हर एक ॿार अमड़ जे पेट में आयो, उन अमड़ के तकलीफ़ा थियूं, सूर थिया, पर अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां अमड़ साइण के राहतूं, बरकतूं ऐं रहमतुनि सां नवाज़न फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे मुबारक जो नालो अब्दुल मुतल्लब आहे। वालिद साहब जो नालो अब्दुल्लाह आहे। अमड़ साइण जो नालो आमिना आहे। जंहिं दाईअ पालियो उहा अमा हलीमा आहे, साद कबीले जी आहे। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ानदान कुरैश आहे। उन्हनि वरी हाशमी कबीलो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे
ॾाॾे अब्दुल मुतल्लब ताईं सॼे ख़ानदान जी अल्लाह पाक हिफ़ाज़त करणु फरमाई। जंहिंजे तरफ़ मुंहिंजो नसब आहे अल्लाह पाक उन्हनि खे ज़िना खां महफ़ूज़ रखणु फरमायो, शिरक खां महफ़ूज़ रखणु फरमायो। जेके वॾा गुनाह आहिनि अल्लाह पाक उन्हनि जी हिफ़ाज़त करणु फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अञा हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिस्म मुबारक वारी मिट्टी अञा ॻोही वञे पई त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो इंतिखाब करणु फरमायो हो त आख़िरी पैगंबर मुहम्मद बिन अब्दुल्लाह थींदो, मके पाक में ॼमंदो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पैदा थियो, ॾाढी हवा पैदा थी। अल्लाह तबारक व तआला फरमायो वक़ुलना या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह वकुला मिन्हा रगदन हैथु शि'तुमा वला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन। ए आदम तूं ऐं तुंहिंजे घर वारी जन्नत में रहो। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत जे दरवाज़े ते नज़र कई त जन्नत जे दरवाज़े ते कलमो लिखियल हुयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम रब खे अर्ज़ु कयो त रब पहिरियों इंसान मां पैदा कयो वियो आहियां ऐं जन्नत जे दरवाज़े ते मुहम्मद लिखियल आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो ए आदम ये तुंहिंजे नस्ल मां ई पैदा थींदो, आख़िरी पैगंबर हूंदो। हिन जो शान ऐं मान मर्तबो एॾो आहे जो तुंहिंजे पैदा थियण खां अॻु मां जन्नत जे दरवाज़े ते इहो कलमो लिखाए छॾियो आहे। बहरहाल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तारीफ़ वाखाण फज़ीलत आला उत्तम आहे कि इंसान खे ताक़त न आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी सीरत बयान करे सघे। अम्मा आमिना साइण फरमाए थी त पहिरियों मां बकरियूं चारींदी हुयमि, गुरबत जो दौर हो, बकरियूं मूंखे हेॾे होॾे हकलण में तकलीफ़ थींदी हुई, पर जॾहिं खां वठी करे ही बच्चो मुंहिंजे पेट में आयो, बकरियूं अज़ ख़ुदि मुंहिंजे कढ लॻंदियूं, मूंखे उन्हनि जे हकलण जी ज़रूरत कोन पवंदी हुई। अम्मा आमिना साइण फरमाए थी त पहिरियों मके पाक जी ज़मीन पथरेली आहे, हलण जे करे मुंहिंजा पेर फटिजी पवंदा हुआ, पर जॾहिं खां वठी करे ही मोहम्मद मुंहिंजे पेट में आयो, अल्लाह तबारक व तआला मूंसां इहे महिरबानियूं करणु फरमायूं जो ज़मीन या पथरेली मुंहिंजे पेरनि जे हेठां मखमल पशम खां वधीक नरम थिए पई। अम्मा आमिना साइण फरमाए थी त पहिरियों असां पाणी भरण वेंदा हुआसीं, कुईअ मां पाणी डोलनि सां छिके करे असांजा हथ फटिजी पवंदा हुआ, निशान बणिजी वेंदा हुआ, पर जॾहिं खां वठी करे ही बच्चो मुंहिंजे पेट में अल्लाह पाक इनायत करणु फरमायो, मुंहिंजी खूह वञण ते देरि हूंदी, पाणी अज़ ख़ुदि मथे थी ईंदो, सिर्फ़ भरे वठंदी हुयमि। अम्मा आमिना साइण फरमाए थी पहिरियों मां ॿाहिरि घुमंदी हुयमि, गर्मी मूंखे सताईंदी हुई, पर जॾहिं खां वठी करे ही बच्चो मुंहिंजे पेट में आयो, अल्लाह तबारक व तआला इहा महिरबानी करणु फरमाई जो मुंहिंजे मथां तकर छांव करे हलंदो हो, मूंखे तकलीफ़ न थींदी हुई। इहो अम्मा आमिना साइण सां अल्लाह पाक महिरबानियूं करणु फरमायूं जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अमर साइण जे पेट में हुया। अम्मा आमिना साइण फरमाए थी त मूंखे ग़ैबी आवाज़ ईंदो हो, ए आमिना तोखे मुबारक हुजे जेको तुंहिंजे पेट मुबारक में ॿारु आहे, इहो वॾो शान ऐं मान वारो आहे, समूरनि रसूलनि जो बि रसूल आहे, इमामुल अंबिया आहे, समूरी काइनात जो सरदार थींदो। जॾहिं इहो ॼमे त इन जो नालो मुहम्मद रखजांइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
गुरबत जो दौर हो। अमा आमना साईं फरमाए थी त असांजे घर में तेल बि कोन हुयो जंहिंजे करे ॾीओ ॿारे सघूं। अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के यतीम करे इन दुनिया में पैदा करणु फरमायो, गरीब घराणे में पैदा करणु फरमायो। मतां के गरीब पंहिंजे गुरबत खे ॾिसी करे नाशुक्री न करे वेहनि, मतां यतीम पंहिंजे यतीमीअ ते नज़र करे नाशुक्र न बणिजी पवनि। अल्लाह तबारक व तआला बिनी जान जे सरदार हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इन दुनिया में गरीब घराणे में पैदा करणु फरमायो, यतीम करे पैदा करणु फरमायो। अमा आमिना साईं फरमाए थी जंहिं राति हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जावा उन राति असांजे ॾीए में तेल बि कोन हुयो जंहिंजे करे ॿारियूं आसानी थी पवे। अल्लाह पाक इन शइ ते क़ादिर हुयो जो चंड खे हुकुम करे हा उहो सुझंदो करे बीहे हा, सिज खे हुकुम करे हा उहो सुझंदो करे बीहे हा। पर अल्लाह तबारक व तआला पंहिंजी नूरानी तजल्ली अमा आमिना साईं फरमाए थी, अमा सफ़िया रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाए थी त मां उन वक़्त में दाइबे वारो कमु कयो जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत जो वक़्तु थियो, सॼो घर रोशन थी वियो, एतिरी रोशनाई थी वई जो कैसर किसरा जूं महलातूं मूंखे नज़र आयूं। उत जेके कुंगरा हुआ उहे उन्हनि जा किरी पिया, जिते जा बाहि जी पूॼा कंदा हुआ, हज़ारनि सालनि खां वठी करे उहा बाहि करंदी हुई, माण्हू उनजी पूॼा कंदा हुआ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जे करे उहा बाहि विसामी वई। कैसर किसरा जे महलातनि में ज़िलज़िलो अची वियो, उहे हैरान थी विया। अमा सफ़िया फरमाए थी त अजीब मां नज़ारा ॾिठा जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जावा त पंहिंजो सिर मुबारक सजदे में रखणु फरमायाऊं ऐं अशाद वांगुरु मथे खणणु फरमायाऊं। मूं इरादो कयो त नाड़ो वठियां, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाड़ो मुबारक बि वढियल हो। मां इरादो कयो त ॿिन्ही जान जे सरदार खे गुस्ल करायां, तड़ करायां। मूंखे ग़ैबी आवाज़ आयो, ए सफ़िया तूं गुस्ल जी तकलीफ़ न कर, असां हिन ॿार खे पाक ऐं साफ़ करे दुनिया जे अंदरि मोकिलणु फरमायो आहे। अमा सफ़िया फरमाए थी उन वक़्त में एॾी रोशनाई थी जो सुईअ में धाॻो आसानीअ सां विझी सघिजे, एतिरी रोशनाई थी वई। ऐं उहो वक़्तु जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बा सआदत जो हुयो, राति जे पूरे थियण जो हुयो, ॾींहं जे शुरूआत थियण जो हुयो। इन मां इन जे तरफ़ इशारो आहे त हाणे जेका ज़ुल्म जी, कुफ्र जी, शिरक जी, ॾाढ जी ऊधय हुई, ॿिन्ही जान जे सरदार हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण सां इहा शइ समूरियूं ख़तम थी हुई। अल्लाह पाक बरकतूं नाज़िल करणु फरमायूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जावा अमा आमिना साईं सां इहा महिरबानी जो हिकिड़े दफ़े अमा आमिना साईं जूं सहेलियूं समुझाणियूं ॾाॾे अब्दुल मुतलब वटि दां खणी आयूं त साईं अव्हां जी नुंहुं जे बदन मुबारक मां ख़ुशबू थी अचे। जंहिं औरत जो मुड़ुसु वफ़ात करे वेंदो आहे उनखे हार सिंगार करणु मनो आहे, तंहिंजे करे अव्हां पंहिंजे नुंहं खे सम्झायो। ख़्वाजा अब्दुल मुतलब अमा आमिना साईं खे घुराए करे पुछा करणु फरमाई त हीअं मूंखे दां मिली आहे। अमा आमिना साईं रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमायो त साईं मुंहिंजा जॾहिं खां वठी करे ही बच्चो मुंहिंजे पेट में आयो आहे उन ॾींहं खां वठी करे अल्लाह पाक जी महिरबानी आहे जो मुंहिंजे बदन मां ख़ुशबू पई ॿाहिरि निकिरंदी आहे। मां कॾहिं पाण ख़ुशबू इस्तेमालु न कई आहे। अरब जो दुस्तूर हो, जेके ॿार ॼमंदा हुआ उहे ॿाहिरालीअ जे औरतुनि खे ॾींदा हुआ, उन्हनि खे पघार ॾींदा हुआ, वज़ीफ़ो ॾींदा हुआ। उहे ॿार दायूं खणी करे उन्हनि खे पालींदियूं।
उन जा उलमा किराम मुख़्तलिफ़ वजह लिखिया आहिनि। हिकु त ॿाहिरालीअ जी आब हवा ताक़त वारी हूंदी आहे शहर जे बेतबार। ॿियो त ॿाहिरालीअ में ॿोली निज हूंदी आहे। शहर में मुख़्तलिफ़ क़बीलनि जा माण्हू ॿोलियूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। ॿियो त ॿाहिरालीअ जा माण्हू बहादुर थींदा आहिनि। बेतबार शहरनि जे मुख़्तलिफ़ कौल आहिनि उलमा किराम जा। इन जे करे अरब सॻोरा पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरालीअ जी तरफ़ मोकिलींदा तां त उन्हनि जी पालना थिए, उनजी ॿोली बि सही रहे, बहादुर बि रहनि, उन्हनि जी आब हवा जेका थिए उहा बि ताक़त वारी आहे। 300 या 350 दायूं आयूं, समूरा ॿार खणी वयूं। अल्लाह पाक जी कुदरत इहा त उन साल में मके पाक में जेके ॿार ॼावा समूरनि खे पुट ई पुट ॼावा। समूरियूं दायूं पैसे वारनि जा ॿार, सरमाएदारनि जा ॿार, वॾेरनि जा ॿार खणी करे वयूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन यतीम हा, यतीम हुजण जे करे उन्हनि चयो त हाणे हिन घर मां असांखे छा मज़दूरी मिलंदी, जेके ग़रीब आहिनि। अमा दाई हलीमा जी सुवारी बि तमामु टुबरी, पाण बि ग़रीब, मके पाक में अचे पहुती। ख़बर पई त समूरा ॿार खजी विया। हिकिड़ो यतीम ॿार आहे। मुड़ुस खे चई ख़ाली हलण खां भलो इहो आहे त हिन यतीम ॿार खे खणो। अल्लाह पाक हुन जे करे असां सां महिरबानी करणु फरमाए। अब्दुल मुतल्लब साहब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाढो पंहिंजे पोटे खे खणी करे, यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खणी करे माण्हू मुबारक हुजनि पिया। जेको ॾिसे पियो त हर हिकु तारीफ़ करे पियो। को मुंहुं मुबारक जी तारीफ़ करे पियो, को अखियुनि मुबारकनि जी तारीफ़ करे पियो, को नक मुबारक जी तारीफ़ करे पियो, को कननि मुबारकनि जी तारीफ़ करे पियो, को ज़ुल्फ़नि जी तारीफ़ करे पियो, को चपनि मुबारकनि जी तारीफ़ करे पियो। अल्लाह पाक क़ुरान पाक जे अंदर भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वस्फ़ जो बयान करणु फरमायो, सीने जो बयान करणु फरमायाई, कंबल जो बयान करणु फरमायाई, चादर मुबारक जो बयान करणु फरमायाई, शहर जो कसम खणणु फरमायाई। इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत ऐं शान आहे जो अल्लाह तबारक व तआला कलाम मजीद जे अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक जो ज़िक्र करणु फरमायो, मुतलक जिस्म जो भी ऐं हर हिक ख़ास उज़्व जो भी। अब्दुल मुतल्लब साहब चयो त हिन बच्चे जो नालो छा रखिजे। पोइ इहो इत्तिफ़ाक़ करे रखियऊं, हर जेको ईंदड़ आहे हिन बच्चे खे ॾिसी करे हिन जी तारीफ़ करे थो। ॿियो माण्हू अचे थो उहो तारीफ़ करे थो, अञा वधाए करे थो। तंहिंजे करे हिन जो नालो ई मुहम्मद था रखूं। मुहम्मद लफ़्ज़ जी माना आहे हर ईंदड़ हिन जी तारीफ़ करे। उन ॾींहं खां वठी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ ऐं वाखाण शुरू थी आहे। अॼु ताईं बंदि न थी आहे, क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदी। छो त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ ऐं वाखाण करणु फरमाई। अमा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां पुछा कई वई त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ुल्क़ ऐं इख़लाक़ छा हो। अमा आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमायो, सॼो क़ुरान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ुल्क़ आहे ऐं इख़लाक़ आहे। क़ुरान पाक में रब साईं फरमायो इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम, बेशक तूं अख़लाक़ बुलंद वॾे वारो आहीं। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अमा दाई हलीमा जॾहिं घर में दाख़िल थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक जे मथां कपिड़ो पियो हो। जॾहिं वो कपिड़े खे लाथई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुंह मुबारक ते नज़र पई। अम्मा दाई हलीमा जी अखियूं ठरी पयूं, दिलि ठरी पई, मोहब्बत पैदा थी वई। खणी करे पंहिंजे सीने सां लाथई। अम्मा आमिना साइण खां मोकिलाए करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खणी हले थी। अम्मा आमिना साइण पारतूं करे थी त हिन बच्चे जो ख्याल कजांइ, हिनखे का तकलीफ़ न ॾिजांइ। अम्मा दाई हलीमा जॾहिं ॿाहिरि आई, मुड़ुस वेठो, पाण वेठी सुवारीअ ते, सुवारीअ खे हलायूं त सुवारी न पई हले। अम्मा हलीमा साइण फरमायो पंहिंजे मुड़ुस खे त ही ॿार वॾे शान ऐं बरकत वारो आहे, तंहिंजे करे हिन ॿार खे अॻिते विहा। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अॻियां विहारियऊं, अल्लाह पाक सुवारीअ में बरकत अता फरमाई, तेज़ी अता करण फरमाई। जेके काफ़ी ॾींहं अॻ में तायूं मके पाक खे छॾे करे अॻिते हलियूं हूं, अम्मा दाई हलीमा जी सुवारी हलंदे हलंदे उन्हनि खे पहुती, उन्हनि खां क़िरात कंदी वञे पई। ॿियनि ज़ाइनि पुछा कई त छा सबबु आहे, हीअ तूं एॾी सुवारी काथां आंदी आहे? अम्मा दाई हलीमा फरमायो त सुवारी साॻी आहे, सुवार जी बरकत आहे। जॾहिं घर पहुचनि था, उहो ॾुकर वारो साल हो, बरसातियूं न पयूं हूं, गुरबत जो तमामु दौर हो। अम्मा दाई हलीमा जी जेका बकरी हुई, जेके बकरियूं हुयूं उहे बि तमामु कमज़ोर थी चुकियूं हूं। पंहिंजे मुड़ुस खे चई त हाणे बिस्मिल्लाह करे बकरीअ खे ॾुही आहे त बचड़नि खे खीर पीआरियऊं। ॾुहण जो शुरू कयईं त जेके थांव हा उहे भरिजी विया खीर सां। पाण बि खीर पीतऊं, ॿारनि खे बि पीआरियऊं। अम्मा दाई हलीमा जे घर में अल्लाह पाक बरकतुनि जो नाज़िल करणु फरमायो। हमेशा बकरियूं ठाहियल हूंदियूं हूं। ओड़े पाड़े जा माण्हू पंहिंजे धनारनि खे चवंदा हा त तव्हां बि उन जूए में माल खे चारियो जिते हलीमा जूं बकरियूं चरनि थियूं। धनार चवंदा जूए साॻी आहे, जिते असांजूं बकरियूं फिरंदियूं आहिनि, उहे बकरियूं बि उते ई फिरंदियूं आहिनि। सबबु इहो आहे त जेको हुनजे घर में ॿारु आहे, उनजे बरकत सां अल्लाह पाक हलीमा जे हर शइ में बरकत विझणु फरमाई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिन दुनिया में अचणु बरकत ई बरकत आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे, अल्लाह पाक तव्हां असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सची मोहब्बत ऐं फरमा बरदारी नसीब करणु फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी मुबारक 63 साल आहे। 63 साल जी सीरत तमामु आला उत्तम आहे। हर हिकु पहलू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़मत वारो आहे। अखलाक, पंहिंजनि सां हमदर्दी, परावनि सां हमदर्दी, दुश्मननि खे माफ़ करणु, बुर्दबारी, सब्र, इबादत, जिहाद में पहलवान, ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकु हिकु पहलू जेको आहे त इहो कलाकनि जा कलाक इन जे लाइ वाक़ियात आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत मुबारक आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह पाक तव्हां सां समूरी उम्मत खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहब्बत
ऐं इताअत करण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मान अज़मत तमाम आला उत्तम आहे। तो उन रसूल जी फर्मा बरदारी करणी आहे, इताअत करणी आहे। भलाई इन में आहे, कामयाबी इन में आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ा भी निराला। अल्लाह तबारक व तआला हर पैगंबर के मौजज़ात आकण फरमाया तां त उहो माण्हुनि खे ॾेखारनि तां त हू उन्हनि जी दिलि माइल थिए त वाकई पैगंबर आहे जेको आम आदत जे ख़िलाफ़ कमु थिए थो। अल्लाह पाक हिन खे पैगंबर करे मोकिलणु फरमायो आहे। ऐं समूरा पैगंबर माण्हू आहिनि, इंसान आहिनि, पर उन्हनि जो शान ऐं मान आला उत्तम आहे। ये भुलियल इंसान आहिनि जेके पैगंबरनि खे इंसान ई नथा मञनि। त नूरानी मखलूक आहे। नूर जो शान पंहिंजी जॻह ते आहे, पर नबियनि जो शान आला उत्तम आहे। अल्लाह तबारक व तआला समूरनि नबियनि खे मर्द इंसान बणाए करे नबी बणाइण फरमायो। औरतनि मां को नबी न थियो, मलाइकनि मां को नबी न थियो। अल्लाह तबारक व तआला जेके 1.25 लाख नबी पैदा करण फरमाया उहे इंसान हा, माण्हू हा। उनखे पीउ बि आहे, अमड़ बि आहे, ॾाॾो बि आहे, ख़ानदान आहे, पर समूरे इंसानियत खां वधीक जेकी इज़त अज़मत आहे उहा रसूलनि जी आहे। समूरनि रसूलनि मां जेका अल्लाह पाक इज़त अता करण फरमाई उहा असांजे पैगंबर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक अता करण फरमाई। जो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जन्नत में दाख़िल थियण सां जन्नत जे गेट ते दरवाज़े ते कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे पहिरियों इंसान मां पैदा थियो आहियां, मूं खां अॻु बि नालो लिखियो पियो आहे मुहम्मद। हर अचण वारो तारीफ़ करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कि अल्लाह पाक हिन दुनिया जे अंदरि लक़बनि सां सॾणु फरमाए। क़ुरान पाक में मुहम्मद जो लफ़्ज़ 4 दफ़ा आहे। बाक़ी जेको अल्लाह पाक ख़िताब करणु फरमायो आहे वो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वठी करे न फरमाईंदा या मुहम्मद या अय्युहन नबी, ए नबी, या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उन्ज़िल इलैक, या अय्युहल मुद्दस्सिर क़ुम फ़अन्ज़िर व रब्बक फ़कब्बिर, या अय्युहल मुज़्ज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला क़लीलन निस्फ़हु। अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लक़ब वठी करे क़ुरान पाक में हुकुम करणु फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेतिरी तारीफ़ कजे वो तारीफ़ कंदड़ आजिज़ थी पवंदो। उलमा किराम ईअं मिसाल ॾिनो आहे जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं विकामजे पियो, ऐलान थियो त अॼु यूसुफ तुरंदो, विकामबो, पैसा सोन चांदी वग़ैरह जेके जवाहर मोती हा उन्हनि में हज़रत यूसुफ अॼु तुरंदो। जंहिं एतिरी रक़म ॾिनी त उनखे ॾिनो वेंदो। हर हिकु ताक़तवार सामान खणी आयो, पैसा खणी आया,
हिकिड़ी पोड़ी औरत हुई, उहा हिकु धागनि जो फोरो वेड़ूटो खणी करे हली, कंहिं पुछण वारे पुछा कई त काॾे वञे थी? जे वञा थी हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़रीदारीअ लाइ। जे हू त अॼु सोन चांदीअ में तुरंदो, जवाहरनि मोतरनि में तुरंदो, तो छा खयो आहे? जमा हीउ फोरो हिकिड़ो धागनि जो खयो आहे। पोइ हुन चयसि त हाणे हिन में त तोखे कोन मिलंदो। चई उहो मां बि सम्झां थी त यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे कोन मिलंदो, पर एतिरो ज़रूरु थींदो जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़रीदारनि में मुंहिंजो नालो लिखियो वेंदो त फलाणी बि ख़रीद करणु आई। तंहिंजे करे मां नालो लिखाइण थी वञा। त उलमा हक़ जो इहो ई अक़ीदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ वाखाण कंहिंखे हक़ ई कोन्हे जो अदा करे सघे। बसि हर हिकु पंहिंजे सम्झ मुताबिक़, इल्म मुताबिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ करे नालो लिखाइण घुरे थो त रब मूंखां राज़ी थिए। जंहिंजी ख़ुदि रब तारीफ़ कई क़ुर पाक जे अंदरि, इहो जेसि ताईं क़ुर पाक हिन दुनिया में रहंदो, पढ़ंदड़ पिया पढ़ंदा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत ऐं शान पियो ग़ाइबु रहंदो। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत बासआदत थी त हिकु बानी अबू लहब खे ॿुधायो त अव्हांखे भाटियो ॼाओ आहे, अब्दुल्ला खे पुट ॼाओ आहे। ऐं हज़रत अब्दुल्ला अॻ में वफ़ात करे वियो हो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पोइ ॼाओ आहे। अबू लहब भाटरे जे ख़ुशीअ में उन पंहिंजे बानीअ ते रहम खाई करे उनखे आज़ादु कयो त मुंहिंजो भाउ वफ़ात करे वियो आहे, उनखे पुट ॼाओ आहे, इहो मूंखे ख़ुशी आहे। इन ख़ुशीअ में तुंहिंजे मथां रहम करे तोखे आज़ादु कयो। किताब जे अंदरि लिखियो आहे बुज़ुर्गनि त हिन रहम खाइण जे करे अबू लहब खे हर सूमर ते अज़ाब हल्को कयो वेंदो आहे। पोइ त ईमान कोन आंदई, कुफ्र ते ई रहियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहिरीं मुखालिफ़त अबू लहब कई, पर हुन बानीअ जे मथां रहम खाइण जे करे हर सूमर ते हुनखे अज़ाब हल्को कयो वेंदो आहे, माफ़ न पर हल्को। जीअं फ़ज़ाइल क़ुर में जी अहादीस मुबारक जे रोशनीअ में मुहद्दिसीन लिखियो आहे त जेको क़ुर पाक पढ़े थो उन जे अबे अमा जे मथां अलाह साईं क़ब्र में बि रहम थो करे, उनखे माफ़ करणु फरमाए। पर हिकिड़ो काफ़र आहे, उहो पाण मरी वियो, उनजो पोयनि मां पुट मां को मुस्लमान थियो, उहो क़ुर पाक पढ़े थो। अल्लाह पाक मुस्लमान पुट जे क़ुर पाक पढ़ण जे करे, तिलावत करण जे करे उन काफ़र जे मथां बि अज़ाब खे हल्को करणु फरमाए। पोइ दोस्त चवंदा आहिनि त अबू लहब ख़ुशी मल्हाई, उन सिर्फ़ इहा ख़ुशी मल्हाई पर ईमान कोन आंदो, नबीअ जे तरीक़े खे न अपनाई। जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे अपनाए हा त मालामाल थी वञे हा, ॿिन्ही जहाननि में कामयाब थी वञे हा। आहे असुल में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो। अल्लाह जो हुकुम, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो, बस वो इंसान कामयाब आहे। ईमान अमल सालिह। अबू लहब वो तरीक़ो न वरितो, मुखालिफ़त कयईं, क़ुर पाक में हुन जे लाइ
आयो त शल अबू लहब जा हथ हलाक थियनि ऐं हलाक थी वियो, हुनखे माल नफ़ो कोन ॾिनो जेको कमाए। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बाद सआदत बि रबियुल अव्वल महीने सूमर जे ॾींहुं ऐं वफ़ात बि 12 रबियुल अव्वल सूमर जे ॾींहुं। तो जेके दोस्त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशी एॾी मल्हाइनि था जो आपे खां वधीक, हद खां वधीक ग़लति तरीक़े सां जुमरियूं खेॾणु इहो साहबा किराम खां साबित कोन्हे, अहल बैत इज़ाम खां साबित कोन्हे। पर जेकॾहिं ख़ुशी बि मल्हाइजे हद अंदरि, उन सां गॾोगॾु इन ई तारीख़ ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात मुबारक बि आहे। पोइ जॾहिं ख़ुशी ऐं ग़म गॾिजी पवंदो आहे त पोइ ग़म खे वधीक तरजीह ॾिनी वेंदी आहे। कंहिं ॻोठ में, कंहिं पाड़े में, कंहिं ख़ानदान में ख़ुशी बि हुजे, शादीअ जो मौक़ो बि हुजे, पर अलाह साईं रहम करे को वाक़ियो थी पवे, फोतिगी थी पवे त पोइ ख़ुशीअ जे रस्मुनि खे घटि करे ग़म वारे खे तरजीह ॾिबी आहे। पाड़े में थींदो, ॻोठ में थींदो, उन्हनि खे बि हया थींदो त हाणे फलाणनि जी फोतिगी थी पई आहे, असांजी खणी ख़ुशी आहे। पोइ जेके बम बखड़ा हूंदनि उहे न कंदा। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात मुबारक बि 12 रबियुल अव्वल सूमर जे ॾींहं ते आहे। पोइ ख़ुशी ऐं ग़म खे मिलाए करे तरजीह ग़म खे ॾिबी आहे। आपे खां वधीक टपी करे जेकॾहिं माण्हू अहिड़े क़िस्म जूं ख़राफ़ात कंदो त पोइ इहो गुनाह आहे। अबू लहब ख़ुशी मल्हाई पर ईमान कोन आंदे, ताबेदारी न कयईं, सड़जी वियो। त असांखे उहो ई दॻो इख़्तियार करणो आहे जेको असांखे इस्लाम इजाज़त ॾिनी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे, सॼी उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे प्यारे पैगंबर हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहब्बत ऐं सचे सही नमूने सां ताबेदारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 4 हक़ आहिनि उम्मत जे मथां। पहिरियों आहे मारफत, ॿियो आहे अज़मत, टियों आहे मुहब्बत, चौथों आहे इताअत ऐं फर्माबरदारी। इंशाअल्लाह ताला इन अमल ते वरी अॻिते बयानु कयो वेंदो। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे पंहिंजे प्यारे पैगंबर हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अल्लाह पाक सच्ची मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।